झूडो में बोर मुतासिरन जो वाहड़ न थियण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। झूडो नबीसर रोड ते खुलियल आसमान हेठि वेठल मुतासिर औरतुनि ऐं मर्दनि नांगची, कोल्ही, श्रीमती हरियान, श्रीमती धनी, श्रीमती राधा ऐं ॿियनि वॾे अंग में गॾिजी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि चयो त बरसातुनि ऐं घारनि सबबि असांजे ॻोठनि में पाणी बीठल आहे। ॻोठ ॿुॾण बाद असांजा घर टही पट पइजी विया आहिनि। घरनि में पयल सामान ॿोॾि में लुड़ी वियो। असांजो चौपायो माल मरी वियो आहे। फसल तबाह थी विया आहिनि, जंहिं बाद बेघर थी रोड रस्तनि ते झूपड़ा अॼे 2 महीननि खां खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं, पर अञा ताईं असांजी सरकारी तौर सां का बि वाहड़ न थी सघी आहे, जंहिं सबबि असां बुखूं काटण ते मजबूर बणियल आहियूं। हुननि चयो त सरकारी इमदाद फ़क़ति मनपसंद ऐं सिफ़ारिशी माण्हुनि खे ॾिनी पई वञे। हक़ीक़ी मुतासिरनि खे नज़रअंदाज करे उन्हनि सां ज़ुल्म कयो पियो वञे। असांखे तंबू, राशन, दवाऊं ऐं पीअण जे पाणी जी सख़्त ज़रूरत आहे। हुननि सिंध सरकार समेत बस वारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी मदद कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।